जाखड़ अदालत पारा सिंध दास मुआहदे ते ज़िमनी अवॉर्ड ते पाकिस्तान पारा जिया पदेही खाते जे तर्जुमान जो चवण आहे त ज़िमनी अवॉर्ड सिंध दास मुआहदे ते पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत आहे। सिंध दास मुआहदो ऑपरेशनल आहे। भारत एक तरफ़ी कार्रवाई नथो करे सघे। पदेही तर्जुमान मूजिब भारत सिंध दास मुआहदे बाबत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे। भारत सिंध दास मुआहदो एक तरफ़े तौर ते मुअत्तल नथो करे सघे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुद मुख्तियारी ऐं इलाइक़ाई सलामतीअ जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। भारत पहलगाम फॉल्स फ्लैग जी आड़ में पाकिस्तान ते अगराई मड़ी। पाकिस्तान भारतीय अगराई जो हिकदम इसराइतो जवाब ॾिनो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो तक़रीब के ख़िताब चवे तो हू कश्मीर मसइले जो सलामती काउंसिल ठहिराउनि ऐं अवामी उम्मीदुनि पटांदड़ हल चाहिनि था। हू ईरान जे दिफ़ा जे हक़ जी भरपूर हिमायत कनि था। इसराइल फ़लस्तीन जी नस्लकुशी जे कुदे मंसूबे ते अमल करे पियो। दुनिया हिन वक़्त तब्दीली जे अमल सां गुज़री रही आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त भारत पंहिंजो ग़लति ऐं कूड़ो मौक़िफ़ इंतिहाई अहम आलमी फोरम शंघाई सहकार तंज़ीम ते मञाए न सघियो। सिंध दास मुआहदो का बि धुर मुअत्तल नथी करे सघे। हाणे भारत ज़िद ते लथल आहे छो त जंग में पाकिस्तान खां शिकस्त खां पोइ मोदी कूड़े बयाने ज़रिए पंहिंजी इज़त बचाइण जी कोशिश करे रहियो आहे। पर हक़ीक़त इहा आहे त मोदी जी सियासी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमून वफ़ाक़ी हुकूमत में शमूलियत वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। चवे तो नून लीग तरफ़ां पीपुल्स पार्टी खे हुकूमत में शमूलियत जी का बि दावत न आहे मिली। पीपुल्स पार्टी हिन वक़्त वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो बणिजण ते गौर न पई करे। दावत मिली त फ़ैसिलो CEC कंदी। सिंध जे शहरनि में 12-12 ऐं बहराड़ी में 18-18 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। सिंध में लखे ख़ानदाननि खे सोलर सिस्टम ॾिना पिया वञनि। सखर हैदराबाद मोटरवे लाइ रखियल रक़म नाकाफ़ी आहे। सिंध में ट्रांसपोर्ट निज़ाम बि इनक़लाबी क़दम खयां आहिनि। सूबे में रोडनि जो ॼार विछायो पियो वञे। इलेक्ट्रिक बसूं घुरायूं वयूं आहिनि। सिंध बजट में तालीम सिहत ऐं साफ़ पाणीअ ते ध्यानु ॾिनो आहे। सिंध सरकार हारियुनि खे ॿिज मुफ़्त फ़राहम करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारत सिंध दास मुआहदो हिक तरफ़े तौर ते मुअत्तल नथो करे सघे। आलमी जाखड़ अदालत सिंध दास मुआहदे ते पाकिस्तान जो मौक़िफ़ तस्लीम कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी दुनिया साम्हूं भारत खे वाइको कयो। पाकिस्तान जे अमन जो पैगाम समूरी दुनिया में पहुचायो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमून जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। PTI बानी के नाकारी सियासत छॾण जो मशवरो। संदसि चवणो त PTI बानी जी टीम मुल्क के आलमी सतह ते नुक़सान पहुचाए पई। PTI के समझदारी का कम वठणु घुरिजे। सवात वाक़िए ते सियासी पॉइंट स्कोरिंग अफ़सोस जोॻो आहे। वज़ीरिस्तान में शहीद थींदड़ पाक फ़ौज जे 13 जवाननि खे सलाम पेश करियां थो। असांजूं फोर्सिस हर मुहाज़ ते दुश्मननि सां विढ़ी रहियूं आहिनि। मुल्क में अॼु खां 5 जुलाई ताईं तेज़ बरसात जी अॻकथी। ॿोॾि जो अलर्ट जारी। कश्मीर गिलगित बल्तिस्तान इस्लामाबाद KP ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात ऐं ॿोॾि जो इम्कान। NDMA मूजिबि 2 खां 5 जुलाई दौरान कराची हैदराबाद ठट्टू ऐं बदीन में तेज़ बरसात पइजी सघे थी। शहरी ॿोॾि जो बि ख़दशो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह 8 जुलाई ते सिंध काबीना जो इजलास सॾाए वरितो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि वज़ीर हाउस में सिंध काबीना जो इजलास सुबुह 9:30 वॻे थींदो। कराची में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो मुतालबनि जी मंतालिक गवर्नर हाउस आॾो एहतजाज। चकरियूं एहतजाज कंदड़नि पारां CM हाउस वञण जी बि कोशिश। मुज़ाहिरीन खे पोलो ग्राउंड्स वटि रोकियो वियो। पुलिस ऐं एहतजाज कंदड़नि में चकरियूं लठबाज़ी। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस पारां मुज़ाहिरीन खे छिड़ विछड़ करण लाइ वाटर कैनियन जो इस्तेमालु। केतिरा ई बेहोश थी विया।
नाले वारे शाइर आकाश अंसारी जे क़त्ल केस में जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। अदालत आकाश अंसारी जे हंज वरतल पुट विशाल लतीफ़ जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। एडिशनल सेशन जज 1 जी अदालत 30 जुलाई ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। डॉक्टर आकाश अंसारी जी धीउ मीरा दरख़्वास्त में वाक़िफ़ इख़्तियार कयो त विशाल लतीफ़ अदालत आॾो क़त्ल जो एतराफ़ करे चुको आहे। खेसि ज़मानत न पर सज़ा ॾिनी वञे। कमालदेरो वेझो हथियारबंदनि जे घर ते मुबैना कहा नौजवान क़त्ल। हथियारबंदनि फायरिंग करे ज़ाहिद सोलंकी खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फ़रार। पुलिस जो चवणु आहे त नौजवान उन्हड़ बिरादरीअ मां पसंदि जी शादी कई हुई। उन मामले तां नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। कुबो सईद खान वेझो वाटर कोर्स में विंझण दौरान 2 नीगरियूं ॿुॾी फोत। कची पुल भरिसां 10 वरनि जी फातिमा भट्टी ऐं संदसि 12 वरनि जी मासात गोरी भट्टी ॿुॾी फोत थी वियूं। लाश घर पहुचाइण ते घर में कोहराम। ऐं गज़ा में इसराइली फ़ौज जा हमला वधीक 68 फ़लस्तीनी शहीद। अरब मीडिया जो चवणु आहे त उतर गज़ा जे इलाइक़े जबालिया में हिकु पनाहगीर स्कूल ते बमबारी कई वई। गज़ा में इमदाद जे इंतज़ार में वेठल फ़लस्तीन ते बि फायरिंग। इसराइली फ़ौज गज़ा में वॾे ऑपरेशन जी तयारी करे वरिती। उतर गज़ा जे गुथियल इलाइक़े बिना देर ख़ाली करण जो हुकुम ॾिनो वियो। इसराइली फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त गॾियल तौर ते 17 इलाइक़नि जे रहिवासियुनि खे फौरी तौर ते ॾाखणे इलाइक़े अल मवासी कैंप नामुंतक़िल थियण जो हुकुम ॾिनो वियो हो।